हेलो स्टूडेंट, जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त पाण पंहिंजे पोएं वीडियो में पॉज़िटिव ऐं नेगेटिव नंबर्स जी जोड़ या कट खे सिखिया हुआसीं। ख़ान अकेडमी जी हिन एक्सरसाइज़ जे थ्रू पाण पॉज़िटिव ऐं नेगेटिव नंबर्स जी जोड़ या कट खे ॾिसी सघंदासीं। सो कुझु मिसालनि जे ज़रिए पाण इहो ॾिसंदासीं त इहे नंबर कीअं जोड़ या कट थियनि था। सो अचो त हिन सवाल जे ज़रिए सम्झूं। विच नंबर लाइन मॉडल represents the expression -2 plus -7 यानी त हेठियनि तस्वीरुनि मंझां हेठियनि नंबर लाइन्स जी जेकी तस्वीरूं या मॉडल्स असांखे ॾेखारिया विया आहिनि इन्हनि मंझां कहिड़ी मथे सवाल खे यानी जेको -2 प्लस ऐं -7 खे ज़ाहिर करे थी। सो जेकॾहिं असां पहिरीं मॉडल खे ॾिसूं, जेको पहिरियों असांजो एरो 0 खां स्टार्ट थिए थो उहो 2 नंबर पॉज़िटिव जी तरफ़ वञे थो। सो ही पहिरियों एरो असांजो 2 नंबर पॉज़िटिव ऐं जेकॾहिं मथों असां एरो ॾिसूं त 7 नेगेटिव वञे थो। सो ही जेको एरिया आहे जेको पहिरें तीर जो आहे इहो 2 नंबर पॉज़िटिव खे ज़ाहिर करे थो, यानी असांजो पहिरियों नंबर 2 जेको 2 आहे पॉज़िटिव आहे, पर सवाल में नेगेटिव ॾिनल आहे असांखे। असां ॿिए मॉडल खे ॾिसूं जंहिंमें पहिरियों एरो असांजो शुरू थिए थो ऐं नेगेटिव जी तरफ़ वञे थो। केतिरो नेगेटिव वञे थो इहो इनखे अची पाण ॻणियूं था। सो 0 खां स्टार्ट 1 2 3 4 5। सो 5 असांजो नेगेटिव वियो। मथों एरो अगरि असां ॾिसूं त 1 2 3 4, सो 4 जी तरफ़ वियो। पाण इनखे ईअं बि पढ़ी सघूं था त -5 -4 या वरी पोइ -5 प्लस -4। ॿिन्हिनि जो जवाबु साॻियो ईंदो, पर इहो असांजो सुवालु न आहे। सो असां पंहिंजे जवाब ते पहुता आहियूं, पर अचो त हिनखे सम्झूं इहो कीअं जवाबु हूंदो। इहो मॉडल हीउ जेको पहिरियों एरो असांखे नज़र अचे थो नेगेटिव जी तरफ़ वञे थो, इहो ॾिसो घणा दफ़ा आहे 1 2। सो 2 दफ़ा इहो नेगेटिव जी तरफ़ वञे थो। ऐं अगरि असां अॻिते ॾिसूं ॿिए एरे खे त उहो 1 2 3 4 5 6 7। सो अगरि पहिरें एरे खे असां ॾिसूं त उहो असांजे पहिरें नंबर यानी -2 खे ज़ाहिर करे थो। अगरि असां मथे एरे खे ॾिसूं जेको हिनखे कनेक्ट करे थो, जोड़ थिए थो, त उहो -7 खे ज़ाहिर करे थो। सो इहो ई असांजो जवाबु दुरुस्त हूंदो। अचो त पाण पंहिंजो जवाबु चेक कयूं। सो हीउ पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां अगरि असांखे को अहिड़ो डिफरेंट मॉडल ॾिनल हुजे जीअं हे हिन एक्सप्रेशन में आहे 6 + -2। सो हिते जेके मॉडल्स असांखे मिलियल आहिनि उहे वर्टिकल आहिनि, असांखे जेके पोयां मिलियल हुया उहे हॉरिज़ॉन्टल मिलियल हुया। सो 6 + -2 पहिरियों असांखे जेको नंबर खपे थो या एरो खपे थो उहो 6 नंबर छा हुजणु घुरिजे, मथे हुजणु घुरिजे। कंहिंखां मथे हुजणु घुरिजे? 0 खां। सो हीउ जेको पहिरें मॉडल में असां वटि एरो आहे इहो 6 दफ़ा मथे आहे। इहा ॻाल्हि एसिताईं सही आहे, पर ॿियों जेको एरो आहे उहो असांजो 2 दफ़ा वरी मथे आहे, जेको सवाल जो उत्तर आहे। छाकाणि त सवाल में 2 नेगेटिव हुजणु घुरिजे। ॿिए मॉडल में 4 जेको आहे पॉज़िटिव आहे, जेको बिल्कुलु ग़लति आहे, छाकाणि त 6 असांजे मथे वञणु घुरिजे। टे में चवनि था त असांजो 6 पॉज़िटिव आहे, मथे वञे थो एरो, 6 पॉज़िटिव असां वटि अची वियो। ऐं उन सां गॾु अगरि असां ॾिसूं पंहिंजे जेको उन सां गॾु एरो आहे त उहो हेठि वञे थो नेगेटिव जी तरफ़। सो 6 ई मथे वियो ऐं हू 2 हेठि आयो। सो असांजो ऑब्वियसली जेको जवाबु हुजणु घुरिजे उहो इहो ई हुजणु घुरिजे 6 + -2 जो जेको एरो असां वटि, जेको मॉडल असां वटि लास्ट में आहे। छाकाणि त हुन में हिकिड़ो एरो 6 खे ऐं ॿियो एरो -2 खे ज़ाहिर करे थो। सो अचो जवाबु चेक कयूं। इहो ई जवाबु आहे।